ॾियमशोर मां ख़बर ईंदा हलो त ॾियमशोर में सहाफ़ी जे घर ते पुलिस चढ़ाई ऐं हाकर के खंबे गुम करण खिलाफ़ कलम धड़नि ऐं शहरनि जो धरणो सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि ऐं सहाफ़ियुनि रैली कढी ॾियमशोर 7 एंडर्स हाईवे ते धरणो हयो। ट्रैफिक मुअत्तल एएसआई सुल्तान अबड़ो ट्रेवल एजेंसी जे एजेंट खमीसो ओडो सां गॾिजी सहाफ़ी आसिफ कोसो जे घर ते चढ़ाई कई। ॾियमशोर पुलिस औरतुनि ऐं ॿारनि ते तशद्दुद कंदे अख़बार विकिणंदड़ पोरियत इम्तियाज़ कोसो खे गिरफ़्तार कयो। ट्रेवल एजेंट खमीसो ओठो सहाफ़ी जे घर मां फुलुट करण खां पोइ पुलिस चौकी ते पोरियत इम्तियाज़ ते बदतरीन तशद्दुद करायो। नशे में धुत सूबेदार सुल्तान अबड़ो ॻाल्हियुनि लाइ पहुतल ॾियमशोर प्रेस क्लब जे सदर इरफान बरफत सां बदकलामी कई। इन्हनि मुतालबो कंदे चयो त खंबियल पोरियत खे आज़ाद करे फुलुट कंदड़ ट्रेवल एजेंट खमीसो ओठो ऐं सूबेदार सुल्तान अबड़ो खिलाफ़ कार्रवाई कई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।